सखरन जी सिंध मोहाज़ जे ज़िले सदर मुश्ताक लगाली जे ओचिते विछोड़े जे टीझे जे मौक़े ते सखरन में जी सिंध मोहाज़ नवाब शाह पारां मेड़ाको कोठायो वियो। खेसि यादि कंदे अॻवाननि पारां अखियुनि मां लुढ़क लाड़े खेसि क़ौमी सलाम पेश करे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। इन मौक़े ते जी सिंध मोहाज़ जे मरकज़ी वाइस चेयरमैन नवाब शाह भाॾाई चयो त मुश्ताक लगाली नज़रिए सां सचो रहियो। हुन ख़ुदारी वारी ज़िंदगी गुज़ारी। हींअर सिंध ते भयानक वक़्तु आहे। सिंध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध दरिया ते धाड़ो हुजे या सिंधी ॿोलीअ खे ख़तमु करण जी साज़िश हुजे, असांखे सिंध जे बक़ा ख़ातिर गॾियल जिदोजहद करणी पवंदी। जी सिंध मोहाज़ जे मरकज़ी अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा उमराणी चयो त मुश्ताक लगालीअ जो विछोड़ो सिंध समेत असांखे रुआड़े वियो आहे। हू सिंध लाइ जीअंदो हो। जसाफ़ अॻवान शहज़ाद चांडियो चयो त सिंध जी सियासत बुतखानो बणिजी वई आहे। मुश्ताक जो किरदारु अमर रहंदो। शाइर जहांगीर डाहिरीअ चयो त मुश्ताक साबित क़दम रहियो ऐं सिंध धरतीअ सां मोहबत कंदो हुयो। मुश्ताक लगाली जे भाउ रफ़ीक लगाली चयो त हू सिंध लाइ जीअंदो हो, असां बि संदसि राह ते हलंदासीं। इन मौक़े ते सागर मल्हा, जावेद उमराणी, सोहेल चांडियो, मुनवर उमराणी, जसकम अॻवान, क़ुर्बान बंब ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त इन मौक़े ते नज़र मल्हा, हाला लगाली, शाइर जहांगीर डाहिरी पारां शाइरी ऐं गीतनि ज़रिए खेसि भेटा पेश कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।